अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब ड्रामे में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों ककर ऐं मिठल मुराद वारे घर में घिड़ंदा ऐं उते हर शइ जी जांच कंदा, पर उते हिननि खे हिकु सामान बि न मिलंदो। ककर मिठल खे चवंदो त हिन घर में का बि शइ हुननि न बचाई आहे। ऐं ॿिए पासे मुराद सोडल खे चवंदो त तूं रेस शाहनवाज जे चवण ते जेल न अची हा, हू धोखे सां तोखे फासाए सघिजे थो। तूं हुनजे धोखे में कीअं अची वएं? तूं त लेकिन सहिणो माण्हू हैं। मूं त तोखे चयो हो त रेस मंसूर जी हवेली मां ॿाहिरि न निकिरजो, पर तव्हां ग़लती कई। सोडल चवंदो त मां तव्हां सां मिलण लाइ हिते आयो आहियां, सो बि रेस शाहनवाज जे चवण ते। ऐं ॿिए पासे दोस्तों हैदर पिरल खे चवंदो त तव्हांजा ॿार असां वटि आहिनि, तव्हां बि हाली असांजे हवेली में रहो ऐं तव्हांजा ॿार बि असां वटि महफ़ूज़ आहिनि ऐं तव्हां बि असां वटि हली महफ़ूज़ थियो। हिते तव्हांखे घणे में घणो ख़तरो आहे। रेज़न वारा केॾीमहिल न केॾीमहिल तव्हांजे मथां हमलो करे सघनि था। पिरल चवंदो त अगरि सोडल आयो त पोइ असां बि अची वेंदासीं, अगरि सोडल न आयो त मां ज़रूरु ईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों रेस शाहनवाज जा माण्हू सोडल ऐं पिरल खे मारे न सघंदा, यानी उन्हनि जो पीछो ज़रूरु कंदा ऐं रेस शाहनवाज जो इहो ख्वाबु अधूरो रहिजी वेंदो। रेस शाहनवाज जा माण्हू रेस शाहनवाज खे चवंदा त सोडल ऐं पिरल असां खां बची चुका आहिनि, लेकिन ही केसीं ताईं बचंदा रहंदा। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।